ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 31 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त कपिल देव जी महाराज पंहिंजी माता देवहूति के जन्म मरण मतलब त आवागवन खां छुटण जा रस्ता ॿुधाइनि था ऐं गॾोगॾु ज्ञान ॿुधाईंदे ही बि चवनि था त कंहिं बि माण्हूअ खे पंहिंजी भेण माउ या धीउ वटि अकेलो न वेहिजे। प्यारा भक्तों, बेशक तव्हांजे मन में इहो संशय हूंदो त पंहिंजी माउ भेण या धीउ वटि अकेलो छो न वेहिजे, त अचो अॼु जी कथा में इन ॻाल्हि जो जवाब हासिल कयूं। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 31 अध्याय 2 भाग। कपिल देव जी महाराज ॿुधाइनि था त ज्ञानी जिन चवंदा आहिनि त पंहिंजी धीउ भेण या माउ वटि अकेलो न वेहणु घुरिजे, छो त कामदेव जीअ खे माण्हूअ जो ज्ञान खसे वठण में उबूर हासिल आहे। हिकिड़े भेरे जी ॻाल्हि आहे त ब्रह्मा जी जंहिं सॼे जगत ऐं 4 वेदनि खे पैदा कयो ऐं हमेशा ज्ञानी रही वेद मूजिब धर्म ऐं अधर्म जो वीचार रखण वारा आहिनि, से सरस्वती नाले पंहिंजी हिकु धीउ वटि अकेलो वेठा ऐं परमेश्वर जी माया सां उन जी ख़ूबसूरती ॾिसी ब्रह्मा जी जे मन में कामदेव पैदा थियो। ऐं जॾहिं ब्रह्मा जी कामदेव जी जे नशे में मतवालो थी पंहिंजी धीउ सां भोग विलास करण जी वास्ते उथियो, तॾहिं हू धर्मात्मा छोकिरी उन जो ही हाल ॾिसी ॾाढो शर्मिंदो थी ऐं हिरणी जो रूप धारे उतां खां भॻी। ब्रह्मा जी बि हिरण जो रूप धारे उन जे पुठियां पियो। उन वक़्तु सनकादिक आदिक संदसि पुट जेके परमेश्वर जा अवतार आहिनि, तिन उते अची ब्रह्मा जी खे सम्झायो। तॾहिं ब्रह्मा जी ज्ञान प्राप्त थियण सबबा ॾाढो शर्मिंदो थियो ऐं पंहिंजो उहो शरीर त्याग करे ॿियो शरीर धारण कयाऊं। हे माता, ॾिसो त ब्रह्मा जी जंहिंजा ठाहियल रखेश्वर मुनेश्वर प्रजापति ऐं ॿिया सभु संसारी जीव आहिनि, उहे बि कामदेव जे वस थी हिन दुर्दशा ते पहुता त संसारी जीव जी कहिड़ी ॻाल्हि आहे। जेके हमेशा अज्ञान सां भरियल रहनि था, तिन खे कहिड़ी सुमर्थी थींदी जो कामदेव जे ज़ोर खे रोके सघनि। हे माता, जॾहिं कामदेव परमेश्वर जी माया सां पंहिंजो ज़ोर करे थो, तॾहिं जोगियनि ऐं रखेश्वरनि जो मन बि चलायमान थियण खां नथो रहे। ऐं हे माता, मुंहिंजी माया जा 2 रूप हिन संसार में आहिनि। हिकिड़ो त जर रूप यानी दौलत ऐं ॿियो चेतन रूप यानी स्त्री आहे। इन्हनि ॿिन्ही रूपनि में संसारी माण्हू वेड़जी ख़राब थींदा आहिनि। चेतन रूप वारी माया त छुटी बि सघे थी, पर जर रूप वारी माया नथी छुटी सघे, जंहिं जे मोह में सभु आदमी फाथल रहंदा आहिनि। जेकॾहिं को चवे त आदमी चेतन चोलो थी जर रूप में कीअं फासंदो, उन जो जवाब ही आहे त जहिड़ी तरह चङो ॻाईंदड़ जंगल में वञे ऐं वञी बीन वग़ैरह वॼाए त हिरण वग़ैरह ॿिया जानवर संदसि आवाज़ ते मोहित थी वटि ईंदा ऐं हू खेनि पकिड़े ॾाढा दुख ॾींदो आहे, तीअं दुनिया जा माण्हू बि परमेश्वर जो भॼन ऐं सुमरन जो सुख जी खाण आहे, उन खे छॾे जर रूपी माया सां पंहिंजो सुख 4 ॾींहंनि जी ज़िंदगीअ लाइ ॼाणंदा आहिनि ऐं उन जे ॼार में फासी ॾाढा दुख ॾिसी पोइ पछताईंदा आहिनि। उन करे जीव खे परमेश्वर जो भॼन करण घुरिजे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 31 अध्याय संपूर्ण थियो। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद अध्याय 32।
कपिल देव मुनीअ जो 3 क़िस्मनि जो ज्ञान सम्झाइण। भॻवान कपिल देव जी चयो त हे माता, मूं स्त्री ऐं दौलत ॿिन्ही खे ख़राब चयो, तंहिं करे तुंहिंजे मन में शायदि उन ॻाल्हि जो सिंसो हूंदो त दुनिया में सभु जीव स्त्रीअ मां पैदा थियनि था ऐं दौलत मां सभु तरह जो सुख मिलंदो आहे। तिन ॿिन्ही खे छॾे ॾिजे त दुनिया जो कमु कहिड़ी तरह हलंदो। सो हे माता, उन बाबति मां तोखे कुझु ॿुधायां थो, सो ॿुध। मूं दौलत ऐं स्त्रीअ खे छॾण लाइ गृहस्थ आश्रम वास्ते न चयो आहे, बल्कि जेके माण्हू गृहस्थ आश्रम छॾे परमेश्वर जे नाले जपण लाइ साधु, वैरागी ऐं सन्यासी थी बननि में ऐं तीर्थनि ते रहनि था, तिन जे लाइ जो उन्हनि खे दौलत ऐं स्त्री जी संगत न करणु घुरिजे। जेके आदमी गृहस्थ ऐं पंहिंजे वरण में रही परमेश्वर जो भॼन करे भवसागर पार लंघण घुरनि, से पंहिंजी शादी कयल स्त्री ख़ूबसूरत या बदसूरत जहिड़ी बि हुजे, उन खां सवाइ ॿिए कंहिं स्त्रीअ जो संग न कनि ऐं ॿी कंहिं शइ जे मिलण वास्ते लालच न रखनि। गृहस्थ आश्रम वारे खे वाजिबु आहे त हर रोज़ देव कर्म, पितर कर्म ऐं ठाकुर जीअ जी पूजा ऐं शेवा करे, उनखे भोग लॻाए, पोइ भोजन करे ऐं परमेश्वर जे अवतारनि जी कथा ऐं लीला ॿुधे उन में ध्यानु लॻाईंदो रहे। पंहिंजे पहुच अनुसार साधु, संत, वैरागी ऐं ब्राह्मणनि जे खाधे ऐं वस्त्र जी ख़बर लहे ऐं यज्ञ, तप, दान, विर्त वग़ैरह करे, जेको चङो कर्म करे तंहिंजो फल परमेश्वर खे अर्पण करे, यानी निष्काम थिए। पंहिंजे कुल ऐं परिवार जे माण्हुनि खे ईअं ॼाणे त ही सभु मुंहिंजे वास्ते दुनिया में पेरनि जा नीर आहिनि ऐं मूंखे अहिड़ी तौफ़ीक़ न आहे जो इन्हनि जे फंदे खां छुटी सघां। हिन ॼार खां छॾाइण वारो सिर्फ़ु नारायण जी आहे। अहिड़ी तरह जो वीचार पंहिंजे मन में रखी उन्हनि जी पालना कंदो रहे, पर हिन खे पंहिंजो मन कुटुंब खां जुदा करणु खपे। वैरागी ऐं सन्यासी खे संसारी सुख छॾे ॾियणु वाजिबु आहे। हे माता, हाणे मां तोखे गृहस्थ जा लक्षण ॿुधायां थो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, गृहस्थ आश्रम वारनि जा लक्षण ॿुधण लाइ कृपया हिन कथा जे ॿिए भाग जो इंतज़ारु कंदा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 32 अध्याय पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा जे ॿिए भाग जो इंतज़ारु कंदा। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।